अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। मोरो खां अपडेट ॾेई रहियो आहे तालका रिपोर्टर आरिफ अली यूसुफ़ज़ई कैमरामैन जानी जुमानी सां। मोरो प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर जुमानी बख्शल अहमद पारां सुप्रीडेंट इंजीनियर वापडा सेबको सर्कल दादू अहमद खान शेख ऐं इंजीनियर सेबको डिवीज़न मोरो सैयद शाहिद अली शाह, SDO रोटरी सेल सर्कल दादू जुमानी अली नवाज हैदरी, SDO सेबको मोरो वन मीर अहमद नूनारी के प्रेस क्लब में आजाणो ॾिनो। उन मौके ते मोरो जे सहाफ़िन वहीद मस्तोई, मंजूर अहमद लेगारी, अख्तर अली लेगारी, जानी जुमानी, अयाज सोलंकी, आरिफ यूसुफ़ज़ई, ज़फ़र अल हक पावर, मुश्ताक सोलंकी ऐं ॿिया मौजूद आहे। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।